बुनियादी ॻाल्हि आहे त सिहत माण्हूअ जो बुनियादी हक़ आहे ऐं हाल में तयल के अस्पताल जेका आहे उहा कोस घर बनियल आहे। हिते सियासी तौर ते जेको आहे MS रखायो थो वञे, उहो जेको आहे पैसनि ते वीज़ा ते माण्हुनि खे डॉक्टरनि खे मोकिले थो छॾे। 40 डॉक्टरनि जे जाइ ते हिकिड़ो 2 डॉक्टर वेठा आहिनि। अस्पताल जी सूरत हाल इहा आहे जो एक्सरे फिल्मूं कोन्हनि ऐं अल्ट्रासाउंड मशीन ख़राबु आहे। गाइनीअ जी डॉक्टर कान्हे, अखियुनि वारो डॉक्टर कोन्हे, ॾंदनि वारो डॉक्टर कोन्हे। हीअ तयल के अस्पताल आहे त जॾहिं एक्सीडेंट केरु थिए थो त अचे थो त उनखे का शइ नसीब कान थी थिए, फर्स्ट एड कान थी मिले। हीअ अस्पताल कोस घर बनाई वई आहे, बहितरीनु अस्पताल हुई, पर हितां जे सियासी माण्हुनि जे मुदाख़लत जे करे हिन अस्पताल में हाणे केरु वञण लाइ तयारु कोन्हे। तव्हां रुगो भरिसां दारुल शिफ़ा मौलवियुनि जी अस्पताल ॾिसो, 12 लख रुपए में उहा अस्पताल हले थी, ऑपरेशन थियनि था। हिते बेड कोन्हनि, का शइ कोन्हे, धप आहे, जेकी अचंदा सभु खाई था वञनि। ही मटियारी ज़िले हालात तहलके जे माण्हुनि सां नाहक़ आहे, ज़ुल्म आहे। उन ज़ुल्म ज़्यादती ऐं बर्बरत जे ख़िलाफ़ असांजो ही एहतजाज जेको नौजवाननि शुरू कयो आहे, उन्हनि सां असीं यकजहती तौर अची गॾु वेठा आहियूं। जेसीं ताईं हालात जे अस्पताल में माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं न मिलंदियूं, जेसीं ताईं हीअ अस्पताल सही रनिंग न कंदी, वीज़ा ते वियल डॉक्टर ऐं पढ़ण लाइ वियल डॉक्टर, पैरामेडिकल जेको घुराए सभु सेखड़िया तक वठो था अचनि, जेको माण्हू इलाज लाइ अचे थो मारे था छॾनि। ही कोस घर जेसि ताईं सही नमूने सां इलाज माण्हुनि जो न कंदो, असांजी हीअ जेका जंग आहे, जदोजहद आहे, जारी रहंदी। त हिन अस्पताल खे अहिड़े अस्पताल बणायूं जेका मटियारी ज़िले जे हिते जे माण्हुनि जो इलाज करे उन्हनि खे ज़िंदगी ॾे। ही मसीहा आहिनि, उहे कासाई बणियल आहिनि। इन करे हिननि कासाइनि जे ख़िलाफ़ु, सियासी मुदाख़लत जे ख़िलाफ़ु ऐं भर्तियुनि जे ख़िलाफ़ु असांजी जदोजहद आहे। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते डॉक्टर बहाल कयो, फौरी तौर ते इदारा फंक्शनल कयो, ही जेके शयूं ख़राबु आहिनि उहे बहाल कयो। 12 करोड़ रुपया ताईं वठो था, अस्पताल में डिस्परिन जी गोरी कोन्हे, हेॾो करप्शन। ऐं हाणे त सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त 21,000 डॉक्टर जेके आहिनि ई कोन, मुल्क में कोन्हनि। हेड़ो अंधेरो, हेड़ो को वैल, हेड़ो ही मुल्क ईअं हलंदो आहे जो अली बाबा 40 चोरनि जो मुल्क आहे। असां इन करे मुतालबो आहे त हाला अस्पताल खे जेकॾहिं सही रनिंग में न आंदो वियो त हीअ असांजी जदोजहद, अॼु असीं हेतिरा ॼणा आहियूं बुख हड़ताल ते, सुभाणे वधंदी एहतजाज, एजिटेशन। असां जेसीं ताईं अस्पताल सही नमूने कमु न कंदी, माण्हुनि खे रिलीफ न ॾींदी, माण्हुनि खे ज़िंदगी न ॾींदी, असांजी जदोजहद जारी रहंदी।